अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जे फॉरेन फंडिंग केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो फॉरेन फंडिंग केस फाइनल थी वियो आहे। हिन केस जो फ़ैसिलो इंसाफ़ उसूलनि ते ॿधल हूंदो। चाहियूं था त ॿियनि जमायतुनि जा केस बि फाइनल कयूं। मुल्क खे जमहूरी तरीक़े सां मज़बूत करणो आहे, वोटरनि जो एतमाद बहाल करणो आहे। हर सियासी पार्टी खे इलेक्शन कमीशन अॻियां जवाबदेह थियणु घुरिजे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्की इक़्तिसादी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। काबीना खे GS+ बाबति ब्रीफिंग। कराची, लाहौर, इस्लामाबाद, पेशावर ऐं मुल्तान एयरपोर्ट ते मनी लॉन्ड्रिंग जे ख़ात्मे लाइ पुलिस स्टेशन जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त मुआशी तौर ते पुठिते पयल तबिके खे रिलीफ फ़राहम करणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। ईंदड़ माली साल में अटे, खंडु, गिह, दालियुनि ऐं चांवरनि ते टारगेटेड सब्सिडी ॾिनी वेंदी। डॉलर जी वॾी उॾाम ऐं रुपए जो मुल्ह किरण जो सिलसिलो जारी। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो डॉलर इंटरबैंक मार्केट में नई बुलंदतरीन सतह ते पहुची वियो। डॉलर ₹3.24 इज़ाफ़े खां पोइ ₹213.20 जो थी वियो। क़ौमी सलामती जे पार्लियामानी कमेटी जो इन कैमरा इजलास अॼु थींदो। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम क़ौमी सलामती जे मामलनि ते ब्रीफिंग ॾींदा। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी क़बर कुशाई लाइ 6 रुकनी मेडिकल बोर्ड क़ाइम। नोटिफिकेशन जारी। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया सैयद जी सरबराही में मेडिकल बोर्ड क़ाइम कयो वियो। एडिशनल पुलिस सर्जन शाहिद निज़ाम HOD फॉरेंसिक मेडिसिन जिना परवेज़ मखदूम बोर्ड में शामिल। फॉरेंसिक एक्सपर्ट डॉक्टर हरीराम लोहाणो, डॉक्टर गुलज़ार अली ऐं MLO डॉक्टर अरीब बोर्ड में शामिल। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी क़बर कुशाई 23 जून ते कई वेंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। सिंध ऐं बलोचिस्तान में बि वधीक बरसात जी अॻकथी। अॼु शाम ऐं सुभाणे कराची, हैदराबाद, जामशोरे, लाड़काने, जेकबाबाद, शिकारपुर, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि में बरसात पवण जो इम्कान। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। बरसात बाद जबलनि तां ईंदड़ पाणी आबादियुनि खे लोढ़े छॾियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। इस्लामाबाद, लाहौर, सरगोदा, फैसलाबाद, सियालकोट, पसरूर, कोयटा, मालाकंड, कोहिलू, सिब्बी, खुस्तार, डेरा बुगटी, नसीराबाद, जाफराबाद, लसपेला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। KPK, गिलियात, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में लैंडस्लाइडिंग जो ख़दशो। मौसमियाती तब्दीली बाबति वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान मुल्क में 2010 वारी ख़तरनाक ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। संदसि चवणु आहे त कराची, लाहौर, मुल्तान, पेशावर ऐं इस्लामाबाद समेत वॾनि शहरनि में शहरी ॿोॾि जो वाज़े ख़तरो आहे। कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ क़ौमी तोड़े सूबाई खातनि खे हिदायत कई आहे। नदी नालनि में ॿोॾि जो बि वधीक इम्कान आहे, जंहिंसां शहरी इलाइक़नि खे बि ख़तरो थी सघे थो। नेब जो इदारो सियासी भञ ड्रा लाइ इस्तेमालु थियो। जेसीं ताईं नेब मौजूदु आहे, मुल्क हली न सघंदो। मुल्क जो सदर पार्लियामेंट जी नफ़ी करण ते मजबूर आहे। तेल जी ख़रीदारी बाबति मामले खे ॾिसी रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर-ए-आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नेब मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। अॻूणी वज़ीर-ए-आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 69वीं सालगिरह मल्हाई पई वञे। सालगिरह जे मौक़े ते मुख्य तक़रीब लाड़काने में थियल। म्यूनिसिपल स्टेडियम में मुनक़िद थींदड़ जलसे खे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो।
गंबट में थर्ड सिविल जज सईद अहमद शेख सेप्को गंबट जे लाइन सुप्रिंटेंडेंट वहीद शेख खे लॉकअप कराए छॾियो। कुछ ॾींहंनि खां मुसलसल लोड शेडिंग जो थर्ड सिविल जज नोटिस वरितो। SDO सेप्को जी मुदाख़लत ते आज़ाद। जेकबाबाद वेझो गढ़ी सबायो पाड़े में नौजवान जो तशद्दुद थियल लाश ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मद अनी ब्रोही जे मथे ते धक जा निशान आहिनि। झंडो मरी जे ॻोठ शेरलुंड वासी मज़दूरी कंदड़ नौजवान बलोचिस्तान में मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान इमरान अली लुंड जो मड़ अॼु बलोचिस्तान खां प्यारो लुंड आंदो वेंदो। सुई गैस वेझो ॻोठ गाही चाकराणी में हथियारबंदनि जो हमलो फायरिंग। नौजवान क़तल ऐं संदसि ज़ाल ज़ख़्मी। वाक़े जो इतला मिलण ते पुलिस लाश ऐं ज़ख़्मी औरत खे ठरी मीरवा अस्पताल मुंतक़िल कयो। सखर में पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप पंजाब जे शहर राजनपुर जे इरशाद नाले तौरु थी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुलिस मुक़ाबलनि चोरी फुर ऐं ॿियनि संगीन ॾोहनि में पुलिस खे घुरिबल हो। ऐं गॾा वेझो नादरन बाईपास उमर ॻोठ वटि कार कल्टी नारी फौत नौजवान ज़ख़्मी। फौती नारी जी सुञाणप इकरा तौरु थी। ज़ख़्मी नौजवान ईज़ान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शिकारपुर में हुसैनी चौक ते ट्रक जे टकर में नींगरी फौत थी वई। फौती नींगरी जी सुञाणप ज़ैनब शेख तौरु थी।